हाय दोस्तों, नमस्ते, जय श्री राम। उम्मीद करांदो तव्हां सब ठीक ठाक होइसो। दोस्तों अॼु जो वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो त अॼु असांजी क़ौम भील बिरादर लाइ वॾी अफ़सोस जी ॻाल्हि आहे त जीअं ॻोठ एकराड़ो ऐं तालका नंगर में जेको कल बिजली किरण सां असांजे क़ौम भील बिरादर आहे 6 माण्हू हिकिड़े घर आहे जेको सो अलाह साईं बिजली किरण सां जेको सो वीचारा वो गुज़ारे गया। हीअ वीडियो ठाहिण जो मक़सदु इहो ई आहे त मुंहिंजी भील क़ौम सॼी खे मुंहिंजो मैसेज आहे त महिरबानी करे जेके बि अवी सवला हो जंहिंखे अलाह साईं ॾिनो आहे त अपे हींअर इहे ॾुख में अपे असां अपनी क़ौम सां अपनी हींअर हले शरीक थियूं ऐं शरीक थियण सां त हमारी दिल के कुछ सपोर्ट मिले असली। ही वीडियो मूँ ये करे मैं चैनल ते रखी है तो यूट्यूब चैनल ते फेसबुक पेज से पूरी दुनिया में जितनी भी मांजी कौम में भील बिरादर वहाँ ताईं ही मांजो मैसेज पुजसे। लोकल जी आई डी 5000 फ्रेंड ताईं मुंहिंजी वीडियो वहे थी, जेके नंढे भी पोस्ट रखूंदा वो 5000 फ्रेंड ताईं वहे थी। ही वीडियो मूँ ये करे मैं चैनल ते रखी है तो मुंहिंजी कौम री ॻाल्हि है यार, ॾाढी अफ़सोसनाक ख़बर है, ॾाढी ॾुखी जहिड़ी ॻाल्हि है यार। तो मेहरबानी करे जिते मुंहिंजी क़ौम में भील बिरादर के मुंहिंजो मैसेज है, मेहरबानी करे अपी हींअर हलूँ उहाँ सां गॾु हमारे ॾुख में शरीक थियूं ऐं जेको भी अपनो हाल है उहाँ सां अपी हवाली हले थियूं। तो मेहरबानी करे जिते मुंहिंजी क़ौम में भील बिरादर उहाँ के मुंहिंजो इहो ई मैसेज है त अवी वध खां वधीक उहाँ सां गॾिजो, वध खां वधीक उहाँ शरीक थियो जीअं त हमारे ॾुख में शरीक थिए, हमारे दिल के कुछ अपी सपोर्ट दे सकूँ। मेहरबानी।